तव्हां इनिशिएटिव वठंदा आहियो, तव्हां शइ करण जी कोशिशि कंदा आहियो। ऐं असांजी अक्सर जेका माण्हू आहियूं उहे इन ॻाल्हि खां लाराईंदा त आउं इहो इनिशिएटिव कीअं खणां ऐं खणंदुसि त उनजा नतीजा छा निकिरनि। लेकिन अव्हांजी क्वालिटी इहा आहे त तव्हां उनखे इनिशिएटिव वठंदा रहिया आहियो ऐं आउं सम्झां थो त इहा सुठी शइ आहे ऐं इहा ई तव्हांजे ज़िंदगी हुअण जो हिकिड़ो मिसाल आहे। ऐं ॿी ॻाल्हि जेकी आउं ॻाल्हाईंदो वञा त जेकॾहिं किथे किताबनि जो मेलो हुजे उते गुलशन करमती जो नालो न अचे त पोइ मरीज़ सां नाइंसाफ़ी थी। छाकाणि जो असांखे किताब जी सुञाणप, मलीर जी सुञाणप, कराची जी सुञाणप अगरि कंहिं माण्हू ॾिनी त उहो गुलशन करमती आहे। अॼु सुबुह जो ॿियो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त अभी जॾहिं ॾींहं मल्हाईंदा आहियूं त जॾहिं असीं तकरीर करणु अची वेंदो त असीं बि थोरो घणो पढ़ंदा आहियूं त यार पढ़ूं, हुते वञी ॻाल्हाइणो आहे। हुते सामीअ जे दोस्त चयो अची स्टेज ते पोइ छा कंदासीं, त पोइ कोशिशि कंदा आहियूं त उहे ॾींहं असीं पढ़ी अचूं ऐं ख़ासि तौर ते किताब वग़ैरह ते पढ़ी अचूं या जेको बि मौज़ूअ में ॾींदा आहियूं उन ते असीं पढ़ी अचूं। तव्हांजे लाइ आउं इहो चवंदुसि त तीर्थ दीअ कहा कान्हे वेद विहण जी, मतां से ऊंधा पेर न लही पीढ़ीअ जो। तव्हां जेको किरदारु अदा पिया करियो न उनखे हींअर केरु यादि करे या न करे, पर तारीख़ जीअं त ज़िक्र थियो न, तारीख़ ॿिनि क़िस्मनि जी लिखी वेंदी। हिकिड़ा उहे जेका चापलूस लिखंदा, हिकिड़ा उहे जेका गुलशन जहिड़ा लिखी लिखंदा, यानी पंहिंजे माण्हुनि जे अंदरि वेही पंहिंजे माण्हुनि जा ॾुख ऐं उन्हनि जा ॾोरापा कंहिंखे किताब जी शिकिल में कंहिं लेख जी शिकिल में आणिजे, उहो हूंदो इल्मु। ठीकु आहे। ऐं गुलशन इहो कयो जेसिताईं दुनिया जो तालुक़ु आहे, मूं ॿाहिरि ॾींहंनि में पढ़ियो बि त दुनिया जा जेका अमीर तरीन इंसान आहिनि उहे बि 10 खां 12 कलाक हिकिड़े ॾींहं में पढ़ंदा। चाहे बिल गेट्स हुजे या ॿिया दोस्त हुजनि, उहे 10 खां 12 कलाक ऐं साल में उहे कम अज़ कम 60 खां 65 किताब पढ़ंदा जेका बिज़नेसमैन हूंदा, प्रोफेसर न, बिज़नेसमैन जेका दुनिया जे अंदरि, उहे बि इहो सम्झनि था त किताब जी केतिरी अहमियत आहे ऐं किताब खे पढ़णु खपे। पर बदकिस्मती सां असांजे हिन मुआशिरे में असीं किताब खां ऐं लाइब्रेरी खां थोरो परे ऐं उनजे करे छाकाणि जो किताब असांखे सिर्फ़ु इल्मु नथो ॾिए, पर किताब असांखे हिकिड़ो शऊर थो ॾिए, किताब असांखे हिकिड़ो अदब थो ॾिए, किताब असांखे हिकिड़ो प्यार थो ॾिए ऐं किताब असांखे हिकिड़ी मोहबत ऐं धरती सां क़ुर्बानी जो हिकिड़ो जज़्बो ॾिए। पर अफ़सोस कि असीं किताब खां ॾींहं खां परे था। आउं सम्झां थो असांखे कराची पढ़णी हुजे न, असां ॿिए कंहिंखे छॾे सिर्फ़ु गुलशन करमती खे पढ़ूं, असांजे का पूरो कराची जो पसमंज़र अची वेंदो त कराची छा आहे, कराची जो वजूद 1800 या 1900 जेको सभु कुझु उन जे मौजूदु। पर बदकिस्मती सां असीं अॼु बि उनखे पढ़ण जे लाइ तयारु कोन्हे। त असांखे पहिरियों कमु इहो करणो पवंदो त असांखे किताब ऐं पढ़ण ताईं वञिणो पवंदो। ऐं थोरो पंहिंजी तारीफ़ नथो करियां, लेकिन असां पंहिंजे कुझु स्कूलनि में लाइब्रेरियूं क़ाइमु कयूं। अवां सभिनी खां वेझी लाइब्रेरी अव्हांखे हिते गंबा ॻोठ में मिलंदी। कॾहिं बि तव्हां अचो त आउं हुनखे विज़िट कराए हिकिड़ो बिल्कुलु नई इनिशिएटिव आउं नथो चवां त हुन में हज़ारों किताब हूंदा, लेकिन हिकिड़े स्टूडेंट्स जा शागिर्द जे लाइ हिकिड़ो लाइब्रेरी जो सिलसिलो शुरू कयो आहे। इब्तिदाई मरहले में असां 3 स्कूलनि में इन शइ खे शुरू कयो। हाणे ॿार किताब छो नथो पढ़े, इहा वॾी अहम ॻाल्हि आहे। छाकाणि जो असांजा जेका गुरू हूंदा, असांजा जेका उस्ताद हूंदा, उहे ई किताब खां परे आहिनि। सिर्फ़ु एकेडमिक लिहाज़ सां 2-4 सीटियूं यादि कंदा आहिनि ऐं पोइ वरी उहे पढ़ाईंदा आहिनि। ॾिसो, जेकॾहिं कंहिं असांजे मदरसे खां इहो पैगाम वञे कि इल्मी दीनी किताबनि खां अलावा ॿिया किताब पढ़ो, या असांजो उस्ताद असांखे असाइनमेंट ॾे त तव्हां वञो अवामी प्रेस क्लब जे दफ़्तर में वञो, उते हिकिड़ी लाइब्रेरी ऐं उनखे क्लास खे अटेंड कयो। पर हाणे असांजो मसइलो इहो आहे कि न उस्ताद चवण जे लाइ तयारु आहे ऐं न शागिर्द ॻाल्हि वठण जे लाइ तयारु आहे। ऐं रहियो पियो कसुर, अॻे अवां ॾिसो न तरक़ी याफ़्ता माण्हुनि खे या बाशऊर माण्हुनि खे ॾिठो त उन्हनि जे घरनि जे अंदरि बि तव्हांखे लाइब्रेरियूं मिलंदियूं।
असांखे ज़िला कौंसिल कराची लाइब्रेरियूं गुलशन जे दौर में बनाए ॾिनियूं ऐं बाक़ाइदे जिफ़ामी चए थो उते बाक़ाइदे माण्हू मुक़ररु करे ॾिना पर असीं अॼु हिते पघारियूं खणूं था ऐं उन लाइब्रेरियुनि जो वजूद ई कोन्हे। ऐं ॿी लॻी अहम ॻाल्हि साईं जी इवन जेका लाइब्रेरियन आहिनि उहे बि किताब नथा पढ़नि उहे मैनेजमेंट लाइ वेठा आहिनि त हिन किताब खे ही नंबर ॾियणो हिन खे ही सिफ़ो ॾियणो ही रिपोर्ट करणी आहे लेकिन पाण खणी उहो किताब पढ़ण जे लाइ तयारु कोन्हे। त उन जे लाइ ज़रूरी आहे दोस्तो त असांखे बाक़ाइदा हिकिड़ो कल्चर पैदा करणो पवंदो ऐं कल्चर पैदा करण लाइ जे लाइ ज़रूरी आहे त असीं हर लेवल ते चाहे उहो स्कूल जो लेवल आहे चाहे उहो घर जो लेवल आहे चाहे वो असांजे संगत जो लेवल है उन सभिनी खे उन्हनि खे जो हिस्सो बनाए बाक़ाइदे हिकिड़ी मूवमेंट हलाइणी पवंदी। इहे शयूं हिकिड़े ॿिनि ॾींहंनि जे चवण ते कोन थींदियूं आहिनि इन्हनि शयुनि जे लाइ हिकिड़ी तहरीक जी ज़रूरत हूंदी आहे हिकिड़े माहौल खे क्रिएट करण जी ज़रूरत हूंदी आहे किताब जी अहमियत खे उजागर करणो पवंदो असांजी नस्ल खे इहो ॿुधाइणो पवंदो त किताब जी केॾी वॾी अहमियत आहे। साईं तव्हां सही था चओ इहो इनकलाब हज़ारों माण्हू कोन आणींदा इनकलाब हमेशह जी शुरूआत चंद माण्हुनि चंद दोस्तनि खां थी ऐं उन्हनि जी सरबराही कई आउं सम्झां थो जो इनिशिएटिव खे को नंढो इनिशिएटिव मता सम्झो कम अज़ कम जॾहिं आउं पंहिंजे एंड ते मूं कम अज़ कम 2 ॾींहं किताब ते पढ़ण जी कोशिशि ज़रूर कई त यार जिते हेॾे वॾे मजलिस में ॻाल्हाइण थो वञा त उते मूं वटि को लफ़्ज़ थो अचे जिते आउं ॻाल्हायां ठीक है तो इन जो मतलब है कि असांजे अंदरि शऊर तो पैदा थिए ऐं जेकर इहो असां पंहिंजे घर जे सदा ते खणी वञूं पंहिंजे स्कूल जे सदा ते ऐं इन खां वॾी ॻाल्हि यादि रखो जेकर असांजी लीडरशिप पंहिंजे क़ौम खे पंहिंजे पार्टीअ वारनि खे इहो चवे त तव्हां वञो लाइब्रेरियुनि में तव्हां ॾिसंदो लखूं माण्हू रहिया वेंदा त असांजे लीडर खे बि जो असांजी अॻुवाणी थो करे चाहे वो पॉलिटिकल लीडर हुजे चाहे वो समाजी अॻुवाण हुजे जेका जंहिंजी पोइलगी कई वञे थी चाहे वो मौलवी साहब हुजे मदरसे वारो हुजे उहो पैगाम जेकॾहिं कंहिं मदरसे जे मां निकिरे त केतिरनि मस्जिदनि में इहो फॉलो अप थींदो त आउं सम्झां थो त जेका बि असां वटि किरदार वारा माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ ज़रूरी आहे चाहे उहे उस्ताद हुजनि चाहे उहे लेखक हुजनि चाहे साथी हुजनि चाहे समाजी कारकुन हुजनि उनखे हिन कम खे अॻिते वधाइणो पवंदो ऐं आउं सम्झां थो असांजे बका जो मलीर जे बका जो सिंध जे बका जो सिर्फ़ु हिकिड़ो ई नुक़्तो आहे असांखे किताब खे हथु करणो पवंदो किताब खे पढ़णो पवंदो पंहिंजे क़ौम खे शऊर ॾियणो पवंदो त इंशाअल्लाह जेकी मुश्किलातूं असांजे अॻियां बीठल आहिनि उहे इंशाअल्लाह लही वेंदियूं।